अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी अॼु तव्हांखे हिकु बहितरीनु अपडेट ॾियण आया आहियूं। तकरार ड्रामे जी जेको क़िस्तूं हाणे ईंदियूं ऐं ॿी ॻाल्हि इहा बि तव्हांखे ॿुधाईंदासीं दोस्तों। हाणे जेको छा कमाल खान जी वाकई एंट्री थींदी असद कुरैशी खां पोइ तकरार ड्रामे में, या इहा फेक ख़बर हली रही आहे, इहा बि तव्हांखे हाल वाल ॾींदासीं। तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं मोहब्बतनि जो माॻ जे ड्रामे में कुझु ख़ासि अपडेटूं आयूं आहिनि। इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसजो दोस्तों, ऐं थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मोहब्बतनि जो माॻ ड्रामे जी काफ़ी जेको आहे शूटिंग कंप्लीट थी चुकी आहे, काफ़ी स्पेल जेको आहे कामयाब थी चुका आहिनि ऐं उहो जेको आहे फरवरी खां पोइ स्टार्ट थियण जूं ख़बरूं जो अची रहियूं आहिनि। ऐं बाक़ी तकरार ड्रामे जे बारे में मां तव्हांखे हाल वाल ॾींदो हलां त कमाल खान भी अॻिते हली अची सघे थो। फ़िलहाल उनजी जेको ख़बरूं अची रहियूं आहिनि इहा 50% चांस सां अञा पकी ख़बर न पई आहे, लेकिन कुझु जायुनि ते इहे ॻाल्हियूं हलियूं आहिनि त कमाल खान भी तकरार ड्रामे में अचण वारे क़िस्तनि में बाद में असद कुरैशी खां पोइ ज़ाहिर थी सघे थो तकरार ड्रामे में। इहो हाणे अॻिते वक़्तु ॾिसींदो, अचण वारी क़िस्तूं ॾिसींदियूं, उन खां पोइ ख़बर पवंदी त वाकई कमाल खान जी जॻह बि तकरार ड्रामे में ठाही वेंदी या वरी इहो ख़ाली अफ़वाहूं आहिनि। अहिड़े हिसाब सां जेकियूं अपडेटूं अची रहियूं आहिनि ऐं ईंदियूं वेंदियूं आहिनि, ऐं असां उदासी टीवी यूट्यूब चैनल ते सभ खां पहिरियां तव्हां ताईं पुॼाईंदा आहियूं। ऐं शेर अली जी ख़बर बि पुॼी चुकी तव्हां वटि वक़्त जी बि। हाणे शेर अली ऐं जॾहिं सजावल खान आम्हूं साम्हूं उन्हनि जो टकर थींदो अचण वारे क़िस्तनि में, शेर अली जेको आहे पहिरियों टकर जेको आहे सजावल खान खे ॾींदो, यानी असद कुरैशी, पोइ वरी नवाब खान जा वार आहिनि, वरी ॿिनि जा वार आहिनि जेका ॿिया आहिनि। अहिड़े हिसाब सां शेर अली हिकिड़ो खूंखार शींहं वांगुरु साम्हूं ज़ाहिर थींदो अचण वारे क़िस्तनि में तव्हांखे ॾिसण में मिलंदो। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ख़ुदा हाफ़िज़।